बे पासे असां अहम ख़बर शेयर कंदासीं करमपुर में, जिथे बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। इतला बाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुगविन जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। करमपुर वेझो बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है तो बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। इन हवाले से राब्तो कयो दरिया खान बंगलानी सां। जी दरिया खान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी दरिया खान, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, तव्हांखे अपडेट कंदालू तो बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुगविन जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुगविन खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ख़बर ताईं पहुचायूं पिया। करमपुर वेझो बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुगवी जे बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। पुलिस जो चवणु आहे त जल्द मुगविन खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अहम ख़बर ताईं पहुचायूं पिया। करमपुर वेझो बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। अहम खबर है वहाँ अपडेट कंदालू। करमपुर में बगन लाड़े वटां अणॼातल हथियारबंद मोहम्मद हनीफ़ मलिक गुलाम यासीन शेख समेत टिन ॼणनि खे मुबैना तौर अगवा करे विया आहिनि। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वठी मुगविन जी बाज़ियाबी लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि।